हींअर बि तव्हां ॾिसी सघो था त हींअर जो सिंध जे माण्हू सां पोखण उहो मुहाजिरात बि हालत ॾिसो, जेको सिंधियात बि हालत ॾिसो, त असीं जेको आहे ज़ंजीरनि में क़ैद आहियूं। ऐं असांजा जेके भाउर आहिनि तंहिंखे ज़ोरीअ मुस्लमान करे उन्हनि सां शादियूं कयूं थियूं वञनि ऐं उन्हनि खे ज़ोरीअ भारत लॾायो थो वञे। इहे मूं ॿ जेको आहे मुख्य जेके कारण ॿुधाया। त हिकु जॻह लॾपणा थिए थी असांजी, उहो त असांजे सिंध जो हिसो आहे न, छाकाणि त क़ौम का हिकिड़ी कोन थींदी आहे। तव्हांखे क़ौम बाबति सम्झायां, क़ुरानी तौर ते जेको मुस्लमाननि जो जेको सम्झो त मुख्य उसूल क़ुरान ऐं हदीस आहे नी, अने हदीस मूजिबि तव्हांखे मां ॿुधायां थी त मुस्लमान हिकिड़ी क़ौम कोन्हे। ऐं तव्हांखे यादि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ताइफ़ में पथर लॻा, पोइ खून मुबारक जेको एतिरो त थियो, ज़ख़्म थी विया ऐं जुतीअ मुबारक में खून जेको आहे ॿाहिरि उॿियो पिए। पोइ रसूल पाक दुआ घुरी, अल्लाहुम्मा इह्द क़ौमी इन्नहुम ला यअलमून। ईअं न था त मन जो मतिलबु आहे, ए मुंहिंजा मौला मुंहिंजी हिन काफ़िर क़ौम खे हिदायत ॾे जो इहे नथा ॼाणनि। इहा आहे माना नी, माना रसूल पाक पंहिंजे काफ़िर क़ौम खे पंहिंजी क़ौम थो सॾे न, अल्लाहुम्मा इह्द क़ौमी। ॾिसो न, रसूल पाक जा इहे लफ़्ज़ आहिनि, अलाह ताला मुंहिंजी हिन काफ़िर क़ौम खे हिदायत ॾे त इहे नथा ॼाणनि। वरी जेको आहे क़ुरान शरीफ़ आहे, इन खां वधीक ॿी कढ़ी सनद आहे जो रसूल पाक जेको काफ़िरनि खे पंहिंजी क़ौम थो सॾे, इन खां वधीक ॿी कढ़ी सनद आहे। फ़क़ाल नूह लिक़ौमिही या क़ौम अब्दुल्लाह। पोइ नूह पंहिंजी काफ़िर क़ौम खे चयो, ए मुंहिंजी क़ौम अलाह जी इबादत कयो। यानी नूह बि पंहिंजे काफ़िर क़ौम खे पंहिंजी क़ौम थो सॾे, लिक़ौमिही, सम्झो था न अदा। वरी ॾिसो, वरी चए थो क़ुरान शरीफ़ त न, इहा काफ़िर क़ौम पैगम्बरनि जी भाउ बि थींदी आहे, पाण में भाइर आहिनि। क़ौम त ॿी आहे पर भाइर बि आहिनि। ॾिसो, इला मदयन अख़ाहुम शुएबन, इहा क़ुरान जी आयत आहे। इला मदयन अख़ाहुम शुएबन, असां मदयन क़ौम ॾे संदन भाउ शुएब खे पैगम्बर करे मोकिलियो। या आहे न क़ुरान शरीफ़ आहे, हले त भाई कंहिंखां पुछी ॾिसो। वरी ॿी आयत आहे, इला समूदन अख़ाहुम, यानी मतिलबु इहो थियो त काफ़िर, मुस्लमान, यहूदी अगैरह वग़ैरह सभु हिकिड़ी क़ौम में शामिल थींदा। जेकॾहिं मुस्लमान हिकिड़ी क़ौम हुजे हा त अफ़गानिस्तान, सीरिया, मोज़म्बिक, शद ऐं पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया हिकिड़ो मुल्क हुजे हा नी बाबा। साईं, अवां अॼुकल्ह जे नौजवान खे कीअं था ॾिसो, उहे सिंधी अदब ॾांहुं लाड़ो उन्हनि जो तमामु घटि आहे, उन्हनि जे बारे में तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि? त उहो आहे त हिते नज़र ईअं थो अचे त असां जेको आहे न अहलियत किल पई थिए, एबिलिटी जेका आहे न उनजो क़तल पियो थिए, ऐं उते जेको सिफ़ारिशी कल्चर अची वियो आहे। ऐं जेकॾहिं मां सम्झां थो त असांजूं भर्तियूं स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में अहलियत जे बुनियादनि ते थियनि त मां सम्झां थो हर को पढ़े न, सम्झा न। हाणे ही जॾहिं सॼी जेका पॉइंट सॼियूं भर्तियूं वज़ीरनि जे चवण ते थी थियूं आहिनि, वज़ीरनि जो सिफ़ारिश ते थी थियूं आहिनि, उनखे इल्म जी का ख़बर ई कोन्हे का, ईअं थियनि थियूं पियूं त पोइ माण्हू मायूस थींदो न, ऐं एहसास कम तरह ईअं डिप्रेशन जो माण्हू शिकार थींदो। पोइ जेको कुझु बदियूं कंदो, बद इख़लाक़ियूं कंदो, बुछड़ायूं कंदो, उन सां शामिल आहे। ऐं असां मां हुन ते मयार कोन ॾींदो आहे। जेकॾहिं कंहिं बि मयार तां किरी पवंदा आहिनि, बिलो द स्टैंडर्ड, ऐं उनखे कोन ॾींदो आहे, छाकाणि त असांजो मुआशिरो जेको आहे न उहो हींअर आहे पीपुल्स पार्टीअ जे हथ में। सिंध जो मुआशिरो, उनखे किल करणु, जीआरणु, को खणणु न खणणु, मारणु ऐं ॼाणणु, उहो हींअर पीपुल्स पार्टी ऐं सियासत जे वस में आहे। तमामु ज़हीन आहे असांजो नौजवान, तमामु ज़हीन आहे, छाकाणि त दुनिया खे जेके हिन शयूं ॾिनियूं न उन्हनि मां ई पतो पइजी थो वञे त हिन दुनिया खे ॾिनो छा छा आहे, अलाह छा छा ॾिनो आहे। तव्हां जेके असीं सम्झूं था त असांजे नौजवान वटि जेको दिमाग़ आहे न डायनामिक आहे, हिकु वक़्तु आहे उहो बंदि घटीअ खे ॾिसी ॿी घटी ॻोल्हींदो आहे। साईं, मुंहिंजो आख़िरी सुवाल इहो हूंदो त अवां पंहिंजे नौजवान नसल खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? मां इहो चवंदुसि त हू महिनत कनि, पढ़नि ऐं कम अज़ कम पंहिंजे धरतीअ सां मुहबत कनि। धरती जो, सिंध जो धरती न आहे, सिंध हिकु उसूल जो नालो अथव। या त मां चवंदुसि त नौजवाननि खे कंदुसि त तव्हांखे सिंध जी पारत हुजे। सिंध में सॼी दुनिया जो दर्द अथव, सची ॻाल्हि थो ॿुधायांव। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त दुनिया जो दर्द सिंध जे पेट में समायल अथव। तव्हां हुनजा ॾिसो न कहिड़ा
जेके वॾा वॾा एंथ्रोपोलॉजिस्ट थी गुज़रिया